सुभान अल्लाह। नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि। ये रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी से वाणी। व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु। व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर रब्बिना व मौलाना व मनजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना इद्दतश शुहूर इंदल्लाहि इस्ना अशर शहरन फ़ी किताबिल्लाहि यौम ख़लक़स समावाति वल अर्ज़। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफियतारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। मुस्तफ़ा मुख्तार जो प्यारो शहीद करबला। हैदरे करार जो प्यारो शहीदे करबला
मुस्तफ़ा जंहिंखे खयो पंहिंजे कुल्हनि ते प्यार सां, मर्तबो माणियो इहो यारो शहीद करबला। छा करे इदरीस आजिज़ जी ज़ुबान तंहिंजी सना, थियो शहादत साण सो भारो शहीद करबला। ए बुलबुलान गुल जए गुलज़ारे अहमदी, सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहतरम दोस्तों, मेहरबान भाइरो, सुहणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत रखण वारा नौजवानो, अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान करीम फुरकान अज़ीम मां मूं अव्हां जे साम्हूं जन सुहिणनि लफ़्ज़नि जी तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। इन जे मुतअल्लिक़ अर्ज़ कंदुसि इंशाअल्लाह ताला। शोर गोड़ चुरपुर नंढड़नि ॿारनि जी बि रोकियो, पाण बि कंट्रोल करे वेहो। अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि बाननि खे दुनिया में, दीन में, सिहत में, उम्र में, रिज़्क़ में, बच्चनि में, घरनि में बरकत अता फरमाए। जन हिन जलसे में थोड़े टाइम में दिलचस्पी रखी करे अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सुहिणे इमाम आली मकाम सैयदना हुसैन अहले सुन्नत जे दिल जे करार ऐं चैन जी याद में ही जलसो रखियो आहे। इंसान में खामियूं बि आहिनि, कोताहियूं बि आहिनि, क़ुसूर बि आहिनि, पर अल्लाह ताला अव्हां खे वॾियूं वॾियूं नेमतूं नसीब करे, वॾी वॾी महिरबानी करे अव्हां खे ख़ुशि ऐं आबाद रखे। खुदा जी ज़ात बाबरकात जे तरफ़ां, मदीने वारे घोट जी तरफ़ां तव्हां जे मथां ख़ुसूसी इनायतूं हुजनि जो तव्हां पंहिंजे आका, पंहिंजे महबूब, पंहिंजे नबी, पंहिंजे दिलबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े सुहिणे हुसैन जी रूह खे राहत पहुचाइण लाइ, मज़ार पुर अनवार में अजर अज़ीम पहुचाइण लाइ, करबला जे शहीदनि जे रूहनि जूं दुआऊं हासिल करण जे लाइ थोरे टाइम में एॾो सुहिणो प्रोग्राम रखियो आहे। अल्लाह कंदो तव्हां सदाईं शाद हूंदव, आबाद हूंदव। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मतीओ, अॼु मुहर्रमुल हराम जी 10 तारीख़ जी राति क़ुरान करीम में अल्लाह ताला इरशाद फरमायो, इन इद्दत शुहूर इंदल्लाह हिस्ना अशर शहरन फी किताबिल्लाह, मूं अल्लाह वटि महीननि जो तादाद लोहे महफूज़ में 12 महीना आहे। हर मिल्लत में, हर मजहब में, हर दीन में 12 महीननि जो तसव्वुर आहे, 12 महीना ज़हन में आहिनि। पोइ जेकॾहिं अंग्रेज़ी खणो तॾहिं बि 12 महीना, हिंदुस्तान जी हिंदी ॿोलीअ में खणो तॾहिं बि 12 महीना, इस्लामी लिहाज़ सां खणो तॾहिं बि 12 महीना। अल्लाह फरमाए थो, मूं 12 महीना उन वक़्त खां मुक़र्रर फरमाया जॾहिं मूं आसमान ऐं ज़मीन खे वजूद ॾिनो। आवाज़ भलो आहे
पर मां ॿियनि ॻोठनि में शहरनि में चवंदो हा त मुंहिंजे ॻोठ जा थोरा हूंदा त बि अहिड़ो आवाज़ कंदा जो तव्हां जूं जमायतूं उन्हनि खे न पुॼंदियूं। अॼु उन जो सबूत ॾेई वॾे आवाज़ सां ॿई हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। माशा अल्लाह केसेट भरबी दुनिया ॾिसंदी त तकिड़े तकिड़े प्रोग्राम में एतिरे तादाद में असांजे ॻोठ जा इलाइक़े जा माण्हू अची विया आहिनि। अल्लाह ताला खे हुन जूं नेमतूं ऐं अजुर क़यामत जे ॾिहाड़े ॾींदो, बल्कि दुनिया में बि नसीब फरमाईंदो। मूं अर्ज़ु पे कयो त अल्लाह ताला 12 महीना मुक़रर कया आहिनि। इस्लाम में शुरूआत मुहर्रम महीने सां थींदी आहे ऐं इंतिहा ज़ुल हज महीने सां थींदी आहे। अल्लाह ताला इन ई आयत में फरमायो मिनहा अरबातुन हुरुम, इन्हनि मां 4 महीना मूं अल्लाह वटि मुहतरम आहिनि, इज़त वारा आहिनि, वॾी मर्तबे वारा आहिनि। अरबातुन हुरुम 4 महीना, उहे कहिड़ा? 3 महीना लाॻीता आहिनि, ज़ुल क़अद, ज़ुल हज, मुहर्रम शरीफ ऐं हिकिड़ो वरी जुदा आहे यानी रजब शरीफ जो महीनो। हे 4 महीना आहिनि जिन खे क़ुरान करीम हुरुम माना मुहतरम महीना करे छॾियो। जेकॾहिं रब हयाती ॾिनी, जेकॾहिं अल्लाह ताला घुरियो, जेकॾहिं तव्हांजी मोहबत ऐं जज़्बो ऐं जोश रहियो त इंशा अल्लाह इंशा अल्लाह इंशा अल्लाह आईंदा साल ही जलसो तव्हांजो हिन खां चवणो हूंदो। हिन खां 4 हिसनि ते वधीक ख़ुदा जी मख़लूक तव्हां वटि ईंदी। अॻु में ई इंतज़ाम कबो रब जे मदद ऐं मदीने वारे जी निगाह करम सां। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती हो, पहिरियों महीनो इस्लाम जी इब्तिदा जंहिं महीने सां आहे सो मुहर्रम मां ऐं इंतिहा साल जी जंहिं महीने ते आहे सो ज़ुल हज आहे। मज़ेदार ॻाल्हि इहा त ज़ुल हज महीनो बि क़ुर्बानी जो महीनो, मुहर्रम बि क़ुर्बानी जो महीनो। अल्लामा इक़बाल जो उर्दू में शेर आहे, फरमाए थो अजीब साद हो रंगी है दास्ताने हरम। अल्लाह जी पाक दीन जो बैतुल्लाह जो अजीब दास्तान, अजीब साद हो रंगी है दास्ताने हरम के निहायत उसकी हुसैन इब्तिदा है इस्माइल। हजरत इस्माइल जी कुर्बानी ज़ुल हज महीने में आ, हुसैन सुहरे जी कुर्बानी मुहर्रम महीने में आ। मां कहिड़े मौज़ूअ खे आणे कहिड़े कव्हां जे अॻियां आणियां, दिलि त ईअं पई चवे त सॼी राति वेही ॻाल्हायां, पर दिमाग़ सिहत साथ ॾेई नथा सघनि। थोरो तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त मुंहिंजे हबीब करीम जा उम्मतीओ, कुर्बानियूं ॿियनि जूं बि आहिनि, इम्तिहान ॿियनि ते बि आया, तकलीफ़ूं ॿियनि ते बि आयूं, नबीअनि ते बि आयूं। नबीअ जे सरताज मदीने वारे घोट जे इम्तिहान जो अंदाज़ी निरालो, अंदाज़ी निरालो। पहिरीं ॻाल्हि मां अवां जे ज़हन में आया त मुहर्रम शरीफ अहिड़ो प्यारो महीनो आहे। ही मुहर्रम रुगी अॼु जो न आहे, हिन मुहर्रम शरीफ जे 10 तारीख़ कई वाक़िया थिया आहिनि, कई अजीब ॻाल्हियूं थियूं आहिनि। अल्लाह ताला जे पाक दीन जे आलिमनि, सुहिणे मुहम्मद घोट जे आशिक़नि जन पंहिंजी ज़िंदगी इल्म जे हवाले कई, क़ुरान करीम जे हवाले कई, मदीने जे घोट जे पाक हदीस जे ख़िदमत जे हवाले कई, मुस्तफ़ा जे सीरत जे हवाले कई, अल्लाह जी इबादत जे हवाले कई। उहे लिखनि था त दुनिया जॾहिं ठही, तवज्जो ॾियो, दुनिया जॾहिं ठही त पहिरीं पहिरीं दुनिया ते बरसात जेका वसी सा बि मुहर्रम जे 10 तारीख़ वसी। वरी बि थधा थी विया आहियो, न थियो थधा, मस मसायो लथा। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो अर्रहमान अलल अर्श इस्तवा। मूं रब्बुल आलमीन कायनात खे वजूद ॾिनो, मखलूकात खे पैदा कयो, आसमान पैदा कयमि, ज़मीनूं पैदा कयमि, अर्श अज़ीम खे पैदा कयमि। अर्रहमान अलल अर्श इस्तवा। रब फरमाए थो मां अल्लाह अर्श ते पंहिंजी हुकूमत जो ग़लबो रखियो, अर्श खे पंहिंजो कुदरती तख़्त बनायो।
जेके भी दुनिया ते आर्डर जारी थींदा आहिनि, जेके भी दुनिया जा निज़ाम थींदा आहिनि, मां अल्लाह अर्श खां वो लोहे महफूज़ में मोकिलींदो आहियां। अल्लाह जे दीन जे आलिम ने लिखियो त अल्लाह ताला अर्श खे पंहिंजे कुदरती तख़्त जो रुतबो जेको ॾिनो उहो बि मुहर्रम शरीफ़ जी 10 तारीख़ ॾिनो। ॻाल्हियूं नोट कयो, ही कैसेट भरे रखो, ख़बर न आहे हयाती केतिरी कंहिं महिल बटण बंदि थींदो माण्हू हलियो वेंदो। ही तव्हां मुहर्रम शरीफ़ में ॿुधो, पंहिंजे घरनि में पंहिंजे बचड़नि खे ॿुधायो, पंहिंजे दुकाननि ते हलायो, जिते बि ख़ुदा मौक़ो ॾिए त ही ॿुधो त अल्लाह ताला हिन राति हिन ॾींहं खे केॾो नवाज़ियो आहे, केतिरो शान ॾिनो आहे, केतिरो मर्तबो ईमान ॾिनो आहे। खुली दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सभई पढ़ो, ज़ोर सां पढ़ो, एतिरो आवाज़ कयो जो अॼु मुहर्रम जी 10 तारीख़ तव्हांजो सलाम मदीने मुनव्वर जी बि हाज़िरी ॾे त करबला जे शहीदनि जे रूहनि ताईं बि पहुची वञे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां मोहब्बत सां पढ़ो। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे इहो मदीने वारे ते सलाम, ॿियो वरी मुख़्तसर करबला जे शहीद खे बि यादि कंदे पढ़ो। या हुसैन बिने अली तो ते सलाम। सभई पढ़ायो या हुसैन बिने अली तो ते सलाम, शेरे हक शेरे जली तो ते सलाम। या हुसैन बिने अली तो ते सलाम, शेरे हक शेरे तो मिसल कुर्बानी कहे कान्हे ॾिनी। वाह 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 मुंहिंजा दिलबर हुसैन। ख़ुदा जी ज़ात बाबरकात काइनात में मिसाल क़ाइमु कयो। इब्राहिम सोने खे बाहि में विधुम वरी ठारे बचायोमांसि। इस्माइल ते काती आंदम वरी कोहण खां दुंगोरी बचायोमांसि। यूसुफ खे माउ पीउ खां जुदा कयमि वरी मिस्र जी बादशाह ॾेई मिलायोमांसि। ज़करिया नबी शहीद थियो, बाक़ी जेके इम्तिहाननि में आया तन खे मूं बचायो बि पई, मगर हुसैन अकेलो न, नग बि गॾु, बचड़ा बि गॾु, न्याणियूं बि गॾु, भाइटा गॾु, पुट गॾु। वाह हुसैन तुंहिंजो इम्तिहान। तो मिसल कुर्बानी कहे कान्हे ॾिनी, सब पढ़न मिठड़ा मिली तो ते सलाम। या हुसैन बिने अली तो ते सलाम। या हुसैन बाबा तूं हिनखे छॾ, मुलनि जो पुटु रही साॻिया रूह थी मार, तूं न लाउड संभाल। या हुसैन बिने अली तो ते सलाम, शेरे हक शेरे जली तो ते सलाम। शेरे हक शेरे जली तो ते सलाम। ख़ुदा जी ज़ात बाबरकात जा बानड़ो, 10 मुहर्रम जी तारीख़ एतिरी अहम तारीख़ आहे, एतिरी अजीब तारीख़ आहे। मां आवाज़ अॻियां थोरो अर्ज़ु करे वठां। मूंखे दोस्त चवंदा आहिनि मौलवी साहब तव्हां कॾहिं कचहरी में कोन था वियो, तव्हां टिको नथा, रातियूं सां वटि रहो नथा, टंग बगीचनि में फिरो फिरो घर बीठा आहियो, धारे खणी आहे त मुड़ो नथा। पर मां चवंदो आहियां त जहिड़े कंहिंजो क़दुरु न थींदो आहे, मूं रब करीम जा किरोड़े एहसान ॻाया त मूं कई किताब लिखी वरिता, क़ुरान पाक जो तफ़सील लिखी वरितो। इंशा अल्लाह ताला मरण खां पोइ हर कोई मिट्टी जे हवाले थींदो, पर हे कलम जो कावशूं क़यामत जी दुनिया ते क़ाइम ई क़ाइम रहंदियूं। सच्ची ॻाल्हि आहे, बेशक। दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ही 10 जो ॾिहाड़ो आहे, हज़रत आदम सोने खे माफ़ी बि न 10 जी तारीख़ मिली। कुरान पाक में अल्लाह बयान फरमायो, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन।
बेसरातियूं ॾींहं दुआऊं पियो घुरे मदीने जे घोट जे सदके माफ़ी मिली। इहा बि 10 मुहर्रम जी तारीख़ आहे। हज़रत इदरीस खे आसमाननि ते खणायो वियो। इहा बि 10 तारीख़ आहे। हज़रत नूह जी ॿेड़ी जबल जूदी ते बीठी। इहा बि 10 तारीख़ आहे। इब्राहिम साईं ॼाओ बि 10 तारीख़ आहे। बाग़ बनी 10 तारीख़ आहे। हज़रत दाऊद ते महिरबानी 10 तारीख़ आहे। हज़रत सुलेमान ते नायब 10 तारीख़ आहे। सभई ॿई हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। नोट कयो ॻाल्हियूं, ही कहिड़ी तारीख़ आहे जेका असां खां अचायो हली वेंदी आहे, खाम खां हली वेंदी आहे। इन तारीख़ जूं बरकतूं ॿुधो पोइ मुंहिंजे दिलि भर हबीब जे बचड़े जूं ॻाल्हियूं बि थींदियूं। केॾी शान वारी तारीख़ आहे, केतिरो शान वारो ॾिहाड़ो। सुभान अल्लाह चओ। हज़रत यूनुस सुहिणे खे मच्छीअ में आंदो। क़ुरान पाक में वॾो किस्सो आहे, पर मां थोरो बाबा खे अर्ज़ु कंदो हलां। हज़रत यूनुस पंहिंजी क़ौम खे दीन जी दावत ॾिनी, हुननि क़बूल न कयो। अल्लाह ताला फरमात मां अज़ाब कंदोमान। नबी सगोरे जे दिलि में एतिरी रहमत हुई, एतिरो प्यार हो पंहिंजे उम्मत जे मथां, जो चई त हाणे हे अज़ाब में थींदा मां सही न सघंदुसि, मां छो न भला ॻोठ छॾे हलियो वञा। दरिया जे किनारे ते आयो, ॿेड़ीअ में चढ़ियो। अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी, मां तोखे इन्ही जाइ खां मोटण अॻिते वञण नथो ॾियां, मुंहिंजो फ़ैसिलो पंहिंजो आहे। अल्लाह ताला जो नबी ॿेड़ीअ में चढ़ियो आहे। हलंदे हलंदे दरिया मौज में आहे, विच दरिया में ॿेड़ी आई। ॿेड़ी हेॾे होॾे लुॾण लॻी, ॿुॾण जो इंतज़ार थी वियो, डप थी वियो। मल्लाह चयोसीं मूंखे हिकिड़ो तजुर्बो आहे। कहिड़ो? जॾहिं को बि माण्हू रुसी निकिरंदो आहे त ॿेड़ी ॿुॾंदी आहे, उन माण्हू खे कढिबो त ॿेड़ी बची वेंदी। पुणूं था विझूं, जंहिंजो नालो निकिरे उनखे दरिया में लाहियो, हिकिड़ो भली वञे ॿिया त न वञनि। नबी सगोरो हज़रत यूनुस सुहिणो मच्छीअ में आहे, ॿेड़ीअ में आहे, ऐं ॿेड़ी जे हलाइण वारे कुणूं जो नथो त अल्लाह ताला जे नबी जो नालो आहे। मल्लाह चयोसीं हाणे जे चओ मां छा थो करे सघां? साईं फरमायो अल्लाह जेकी लिखियो आहे मंज़ूर आहे। बेटा फरमाए थो जनी जेतिरियूं लिखियूं लोह कलम, उन्हनि ओतिरियूं घड़ियूं घारन आयूं। हज़रत यूनुस साईं जे साम्हूं तख़्तो रखियो, उन ते सही तव्हां वेहो, हेठि लही दरिया ॾे वञो। होॾे अल्लाह ताला फरमायो हिकिड़ी समुंड जी मच्छी आहे दरिया जी, ओ मच्छी जी मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजो नबी पाणीअ में थो लहे। एतिरी वॾी आहीं, एतिरी कुशादी आहीं, उन मुंहिंजे नबीअ जे पाक वजूद खे गीत ॾेई ॾींहीं छॾ। उन तख़्ते जे साम्हूं वात वञी खोले बीह। हज़रत यूनुस लहंदो आयो आहे, मच्छी वात खोलियो बीठी आहे। जीअं जो लथो जे माण्हू कंहिं में लही वेंदो आहे, ईअं मच्छीअ जे पेट में लही वियो। 40 ॾिहाड़ा मच्छीअ जे पेट में रहियो जो। क़ुरान करीम थो ॿुधाए वज़न्नून इज़ ज़हब मुग़ादिबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। मुंहिंजा महबूब मच्छी वारे नबी खे यादि कर, जॾहिं नाराज़ थी निकितो आहे, मच्छी जे पेट में आयो, हेॾे निहारियो। तव्हांखे भली ख़बर न हुजे पर ही नोट थी वेंदी ॻाल्हि। क़ुरान करीम जो तफ़सीर आहे अरबी में, तफ़सीर इब्ने कसीर, ऐं ॿिया मुफ़स्सिर लिखनि था। इब्ने कसीर जो नालो इन जे करे थो वठां जो जेके वहाबी तबको गुस्ताख बेअदब आहिनि उहे चवंदा आहिनि त इहो तफ़सीर सही आहे। मां इन जे करे नालो वरितो, ॿियनि जा नाला बि तव्हांखे मां ॾेई सघां थो पियो। उन लिखियो आहे त हज़रत यूनुस साईं फरमाए थो जॾहिं मच्छी जे पेट में होसि, चौधारी मच्छीअ जी जो वजूद हो, मां अंदरि होसि, उन दरिया जे तरे में पथरियूं हूंदियूं हो, उहे तरे वारियूं पथरियूं अंदरां सुभान अल्लाह जो ॾियूं हो। उहा तस्बीह मां मच्छीअ जे पेट में ॿुधंदो। परे पासे वारा बि सुभान अल्लाह चओ। अॼो की राति रब क़बूल फरमाए, मरण खां पोइ तव्हां ॾिसजो अॼो की राति जो जुर्स साईं थो फरमाए मां उन पथरियुनि जी तस्बीह ॿुधंदो होसि।
मां दलील ईंदे अर्ज़ कयां त जेकॾहिं मच्छीअ जे पेट में रहण वारो नबी ज़मीन दरिया जे तरे वारनि पथरनि जी तस्बीह ॿुधी सघे थो त गुंबद ख़दरा वारो मिठो मोहम्मद हबीब बि पंहिंजे उम्मत जा सलात ऐं सलाम ॿुधे थो। अव्हां जो यकीन आहे, पक अथव, मथे हथ खणी जो प्यारो नबी मच्छी जे पेट में अल्लाह फरमाए थो इन यूनुस लमिनल मुरसलीन, मुंहिंजो मुरसल मुंहिंजो नबी मच्छी जे अंदर रहंदे ॿाहिरि पथरनि जे तस्बीह खे ॿुधी रहियो आहे। भला मदीने वारे घोट खां पुछूं त महबूबा अव्हां बि कुझु ॿुधंदा आहियो या न? पाण फरमाई था मुझे मोहब्बत वारो किथां बि दुरूद पढ़े, मा मिन अहदी युसल्ली अलैय इल्ला बलगनी सौतहु हैसु कान। इब्नुल क़य्यिम नजदी वहाबी जो अॻवान जलाल असां में हदीस थो लिखे मदीने जे घोट जी। साईं फरमाइनि था को बि मूं ते दुरूद पढ़ंदो आहे, किथां बि पढ़े, मां उन जो आवाज़ बि ॿुधंदो आहियां। सुभान अल्लाह चओ त दिलि ठरी पवे। हज़रत यूनुस साईं 40 ॾिहारा मच्छी में रहियो, दुआ पियो घुरे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह फरमाए थो फस्तजबना लहू व नज्जयनाहु मिनल गम व कज़ालिका नुंजिल मुमिनीन। उन दुआ घुरी असां क़बूल कई, उनखे मच्छीअ खे चयोसीं हाणे दरिया जे किनारे ॾे वञ, दरिया जे किनारे ॾे आई, मच्छी जो ओगर कढबो आई, ओगर कढ, नबी सगोरो ॿाहिरि निकिरी आयो। अल्लाह ताला नबी सगोरे जे जिस्म खे हिन कद्दूअ जे पन जे छां में रखियो आहे। इहो जॾहिं निकितो आहे, इहो बि मुहर्रम जे 10 तारीख़ जो ॾिहाड़ो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। एतिरो ही ॾींहुं आहे तव्हांजे अॻियां मूंखे अर्ज़ करणो हो, ॿिए पासे त घणो ई अल्हम्दुलिल्लाह अर्ज़ कयो अथऊं, पर अव्हांखे अर्ज़ करणो हो त ही ॾींहुं छा आहे, केॾे शान वारो आहे। सुभान अल्लाह चओ। हज़रत मूसा ॼाओ त बि 10 मुहर्रम थी। सुभान अल्लाह। फिरौन जे महल में थलथलो पइजी वियो, ज़िलज़िलो मची वियो। हज़रत मूसा खे चयसि त चओ त अल्लाह हिकु आहे। चई मां कोन आहियां अलाह। चई तूं जॾहिं वेंदो आहीं न हमाम में बैतुल खला में त घणो किन कढंदो आहीं, तूं ख़ुदा आहीं। चई तूं छा आहीं? मां अल्लाह जो नबी आहियां। दलील कहिड़ो अथई? हज़रत मूसा सुहिणे खे थो चवे दलील कहिड़ो अथई? साईं चओ दलील ॾिसो छा? चई हा तूं बि कुझु मूंसां सोच, मूं तोखे न ॾिठो करे पालियो आहे, वॾो छो ई मुंहिंजे तो हिन हवेली में, ऐं मुंहिंजो झंडो त फरकंदो ॾिस। वाह रे वाह फिरौन दबा सर बुलंदी की जरा तो इस मेरे झंडे को देख। नबी खे झंडो ॾिस मुंहिंजो केॾो वॾो आहे, बादशाह जो झंडो। साईं फरमाए थो तूं थो चवीं सर बुलंदी की जरा तू इस मेरे झंडे को देख, मां थो चवां हुक्म तूने कर न माना इस मेरे डंडे को देख। हज़रत मूसा जे हथ में लठ, चई छबा छा कंदी आहे? साईं हुनखे छॾियो आहे त नांग बंडी वियो, हिकिड़ी हुनजी ॾियारी हेठां ॿी छित जे मथां आहे। फिर हुन सोचियो मूंखे त ॻिहंदो पर माईअ खे बि ॻिही वेंदो। अल्लाह ताला जे नबीअ खे चए थो बसि हाणे मां सम्झी वियो हा, तो कुझु न कुझु सिखी आहीं, जादूगर आहीं, जादूगर थो घुराए। साईं घुरा आया कई जादूगर फिरौन, जेकॾहिं असीं ॻाल्हि बि वियासीं कुझु ॾींदे माल ॾींदे? साईं चओ हा। फिरौन चयो हा, हुकुम कयो। हुन रसा छॾिया जेके नाग बनी। हज़रत मूसा चए थो मौला ही नाग बनी विया आहिनि। अल्लाह फरमाया तूं लठ खे छॾ,
हुननि जा सवी रसा नांग तूं लठ खे छॾे त उहा आहिदहा नांग बंजी जेके बि रसा हा सभु ॾीही वई। हाणे ॻाल्हि जी ॻाल्हि दलील जो दलील वहा बि चवंदा त नबी असां जहिड़ो हो छो त खाईंदो हो इंसान खां सवाइ ॿी शइ न खाईंदी। मां उहा खां पुछां थो काठ खाईंदो? ॻाल्हायो काठ गेहंदो? जवाब ॾियो न। काठ गेहंदो? ही लकड़ा छॾियो कंहिंखे ॻीही वेंदा? खाईंदा कुझु न न। हज़रत मूसा जी लठ छो ॻीही वई? हा अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे जहिड़े रंग में रखे जहिड़ो कमु वठे। लठ खाईंदी न आहे ॻीहंदी न आहे। अल्लाह ताला जो हुकुम हो त सभिनी खे ॻीही वई। नबी नूर आहे नूर खाईंदो न आहे पीअंदो न आहे। अल्लाह फरमाए हबीब मूं तव्हांखे खाइण सेखारण जे लाइ मोकिलियो आहे पीअण सेखारण जे लाइ मोकिलियो आहे शादियूं सेखारण जे लाइ मोकिलियो आहे ग़मी सेखारण जे लाइ मोकिलियो आहे सुख दुख सेखारण जे लाइ मोकिलियो आहे। मुंहिंजा हबीब अव्हां खाईंदो त ॿिया सिखंदा पीअंदो त ॿिया सिखंदा। हलाल चाहे हराम चाहे सॼे सां खाइजे खॿे सां खाइजे शादी कजे त नग जा हक़ कहिड़ा बचनि जा हक़ कहिड़ा माउ पीउ मां ईंदे त माउ पीउ जा हक़ कहिड़ा। आहीं त नूर पर तोखे बशरी सूरत ॾे इन जे लाइ थो मोकिलियां जे हज़रत मूसा जे लठ में पार पैदा कयमि तूं खा पी अबी अम्मा मां चो औलाद बि थिए। दुनिया ॾिसे त मदीने वारो हीअं प्यार ॾेई पालींदो आहे। मुझे महबूब जा आशिका हो सिखो अकीदा अकीदन में मजबूती हुजे लोडो न कप जो किलो न झंग जो बिल्लो न हरू भरू ठिकर ठिल्लो न कटराट पैदा कर। तू पक्को थी रह त पाण ई ॾा तुंहिंजो सलाम पाण ई ॾा सलाम पाणे तुंहिंजी हाज़िरी ॾींदा तूं अल्लाह जी प्यारे हबीब जे लाइ अक़ीदो रखे छॾ त मदीने वारो ॿुधंदो आहे। चओ सुभान अल्लाह। मदीने वारो ॾिसंदो आहे। अबा भेटाई साहब जो अक़ीदो सही आहे ग़लति? ॾाढा ॻाल्हायो कलंदर जो सही आहे। भेटाई छा थो चवे मदीने जा शाह सुण मुंहिंजा सॾड़ा ये न ॿुधिया त भेटाई छो चवे मदीने जा शाह सुण मुंहिंजा सॾड़ा कारण रब अल्लाह सिगो रस जे सुपरी। मदीने जा घोट सुण मुंहिंजा सॾड़ा कज मोहम्मद मोट आसी तुंहिंजे आसरे। ताहिरी फ़क़ीर हो हाणे त रुकी पिया चोरियूं कयो मस्जिद जूं छुटियूं। ताहिरी फ़क़ीर हो सैयदनि जो ग़ुलाम हो उन जे करे सॾींदासीं हबीब शाह माना शाहनि जो हबीब। तारीख़ तुहफ़तुल कलाम ग़ुलाम मुस्तफ़ा जा जेके पढ़ियल आहे ॾिसी सघो था। उहो लिखे थो त ठटे में उहो ॾाहिरी फ़क़ीर सुतो पियो हो भेटाए घोट बि ठटे में फिरंदे गिरंदे उन सुतल फ़क़ीर जे मथां जे ओकरू वेही रहियो आहे। हू निंड में पियो आहे ही वेठो आहे हुन जो अखियूं बूटियूं पनी मथां वेठो आहे। काफ़ी देर थी वई आहे भिट जे दरनि ते वेहण वारे जा फ़क़ीर चवंदा कि बिला या जाॻायोसि या ॻाल्हायोसि या हलो पाण फरमाए त माठ करे वेही रहो। ओ मुंहिंजा फ़क़ीरो मूंसां गॾु हलण वारो ही सुतो पियो आहे ठटे में सुतल आहे पर हिन जी रूह रिहाण मदीने वारे सां हली रही आहे मोहम्मद घोट सां हली रही कचहरी हली रही आहे। तव्हां कोन था ॾिसो अब्दुल लतीफ़ ॾिसी रहियो आहे छॾे ॾियो मुंहिंजो मिठो मोहम्मद हिन ते ॾाढो महिरबान आहे। इहे सभु गुमराह इहे सभु ग़लति आहे। फ्रूट खाराए तोखे त फुरी नी इमारत जो अल्लाह ताला जा बाण हो हबीब करीम जी ज़ात बाबरकात ॿुधनि सां चओ सुभान अल्लाह। हज़रत मूसा सोने सां जादूगरनि जो मुक़ाबिलो थियो ऐं हज़रत मूसा जे कमाल खे ॾिसी उहे जेके जादूगर हुआ अल्लाह जे नबीअ ते ईमान आणे सभई सजदे में किरी पिया सभई सजदे में अची विया रोई चवनि था ओ अल्लाह जा नबी असांखे अॻियनि गुनाहनि जी माफ़ी मिलंदी अलाए न असां जादू सां राजनि खे रुलाए छॾियो। साईं फरमाए थो तव्हांजा बेड़ा पार हल कलमे जे सदके तव्हांजा सभई गुनाह बख़्शी विया। इहो ग़ालिब थियण वारो ॾींहुं उन जो मुस्लमान थियण वारो ॾींहुं बि ॾहीं मुहर्रम जो ॾींहुं
नोट कयो हिन ॾींहंनि खे, यादि रखो हे ॻाल्हियूं। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ो, खोले खोले पढ़ो। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत मूसा सां फिरौन जो टकरा, हजरत मूसा उनखे जादूगर जे मुक़ाबले में शिकस्त ॾिनी आहे। हाणे ज़ोरी पिया मुस्लमाननि खे कोहनि, कलमे वारनि खे कोहनि। अल्लाह फरमाए मुंहिंजा प्यारा नबी, मुंहिंजा सुहिणा नबी, मूंसां सूर जबल ते ॻाल्हाइण वारा नबी, दरिया मां लंघी हुन पासे वञ, फिरौन तुंहिंजे पुठियां पवंदो, लश्कर काहे ईंदो। मौला दरिया ते पुल बि कान्हे, ॿेड़ी बि कान्हे। ख़ुदा फरमा दरिया बि मुंहिंजो पैदा कयल आहे, तूं बि मुंहिंजो नबी आहीं। लठ हण 3 लख फिरौन जा लश्करी, फिरौन हजरत मूसा जे 70,000 कलमे पढ़ण वारनि जे पुठियां काहे था पवनि। दरिया ते पहुचंदा काॾे वेंदा, पासा ॾेई फिरी अचो। अल्लाह जे नबी लठ जो लॻाई त 12 रस्ता ठहिया। घणा? ज़ोर सां जवाब ॾे। 12 रस्ता ठहिया। छो ठहिया? जो हज़रत मूसा जे उम्मत जा कबीला बि 12 हा। हर को कबीलो पंहिंजे रस्ते सां लंघे, हर को घिड़ंदो वियो, घिड़ंदो वियो, घिड़ंदो वियो, घिड़ंदो वियो। जिन विच में आया करती थी कनि, यार असां वारा ॿिया हला बचिया हलनि। अल्लाह ताला फरमाए मूसा ऐलान कर, ओ विच वञण वारो, हिन पासे उधर रस्तो आहे, वरी पाणी आहे, रस्तो आहे, वरी पाणी आहे, रस्तो आहे, वरी पाणी आहे। का परेशानी न कयो। अॼु मां पाणीअ खे तव्हांजे ईअं साफ़ थो बनाया जो ऐनक जो शीशो हूंदो आहे। तव्हां लंघंदा बि वञो, हिक ॿिए खे ॾिसंदा बि वञो, हथ हलाईंदा सलाम बि कंदा वञो, मुबारकूं वॾींदा वञो। विच में पाणीअ जूं छोलियूं पयूं हलनि ऐं 12 कबीला हिक ॿिए खे ॾिसी बि रहिया आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चओ, अल्लाह अजर ॾींदो, अल्लाह सवाब ॾींदो। ॾाढा सुभान अल्लाह चओ। मुंहिंजे मदीने वारे घोट जा उम्मतियो, महबूब जा आशिक़ो, उथो दिल ठारियो। सैयदना मूसा सुहिणो उन दरिया खे क्रॉस करे लंघे वियो। फिरौन ऐं फिरौनी बुॾी विया। इहो बि 10 मुहर्रम जो ॾींहुं। ॾाढा चवंदा हलो, ॾाढा चवंदा हलो। इहो बि 10 मुहर्रम जो ॾींहुं आहे। हज़रत यूसुफ खे ॿाहिरि न खूह में उछलायो, उतां ई काफ़िले कढियो। सो बि मुहर्रम जे 10 तारीख़ जो ॾींहुं आहे। ॾुख ॾिसंदे, तकलीफ़ूं ॾिसंदे, परेशानियूं ॾिसंदे, जेलनि में ईंदे ईंदे मिस्र जो बादशाह बणियो आहे। पीउ खे घुराए थो, भाउरनि खे घुराए थो। दिलबर पीउ खे पंहिंजी कमीस थो मोकिले। भाउर खां पुछे बाबा जो कहिड़ो हाल आहे? चयो साईं बाबा जूं अखियूं बस्ती वबियद्दत ऐनाह मिनल हुस्न। बाबा जूं अखियूं ॾुख में अछूं थी वियूं आहिनि। जागो पिया, ॾाढा ॾाढा चओ, जागो पिया। भला खणी चवनि हा थी बाबा मज़ूर थी वियो आहे, नऊज़ बिल्लाह अखियुनि खां नाबीना थी वियो आहे, सिंधीअ में अंधो थी वियो आहे। पर न, नबीअ जो अदब आहे, नबीअ जो मक़ाम आहे, नबीअ जो शान आहे। क़ुरान थो ॿुधाए वबियद्दत ऐनाह, अखियूं अछूं थी वियूं। अंधो न, नाबीना न ॾिसण वारो न, पंहिंजे पीउ जे लाइ कमीस थो मोकिले। डॉक्टर मोकिले हा, तबीब मोकिले हा, मुआलिज मोकिले हा। क़ुरान करीम जो नस, इज़हबू बिकमीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजहि अबी यअत बसीरा। ये मुंहिंजी कमीस खणी वञो, मुंहिंजी बाबा जे मुंहं ते विझो, अखियूं रोशन थी वेंदियूं। ओ सुन्नियो, ओ सुन्नियो, ओ सुन्नियो, ही वसीलो आहे। जेको सुन्नी वसीलो मञींदो आहे उनजो दलील आहे। रब सिधो सो अखियूं रोशन करे त बि करे सघे थो। नबी डॉक्टर मोकिले त मोकिले सघे थो। अल्लाह फरमाए कमीस मोकिल, दुनिया खे ख़बर पवे त वसीले मञण वारनि जो मज़हब हक़ आहे। अखियूं ॾियणु मुंहिंजो कमु आहे, रोशन करणु मुंहिंजो कमु आहे, पर वसीलो तुंहिंजी कमीस बणिजी वेंदी। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, हबीबे करीम जा आशिक़ो,
हेॾे ॿुधो गौर सां। अल्लाह साईं करे तव्हां जूं असां जूं दिलियूं मदीने जे घोट जे इश्क सां आबाद, सुहिणे मोहम्मद जे मोहब्बत सां आबाद। अल्लाह ताला हिन ॾींहं खे केतिरो नवाज़ियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत यूसुफ खे बाबो मिलियो, अखियूं रोशन थियूं, कमीस सां वरी मिलियो, तब 10 मुहर्रम जो ॾींहाड़ो आहे। चओ सुभान अल्लाह। भला हज़रत खातून जन्नत ॿुधी अथव? हुसन हुसैन जी जीजल अम्मा ॿुधी अथव या न? नबी करीम जूं न्याणियूं हन 4, माना सॼियूं न्याणियूं अॻुजायूं न, निचियूं न्याणियूं, मिठे मोहम्मद करीम जो नस्ल। हज़रत ज़ैनब वॾी आहे, हज़रत रुक़िया ॿियो नंबर आहे, उम्मे कुलसुम टियों नंबर आहे, फातिमत ज़हरा चोथों नंबर आहे। इन जे जीजल अम्मा जो नालो आहे ख़दीजतुल कुबरा, जेका नबी पाक खे 40 सालनि जे उमिरि जी हुई। हुज़ूर जी 25 साल उमिरि, ख़दीजा सां जी 40 साल उमिरि। नबी करीम हुन जे मुहबत खे ॾिसी, हुन जे प्यार खे ॾिसी, हुन जे चाहत खे ॾिसी क़बूल फरमायो। हबीब करीम को ख़दीजतुल कुबरा मां 4 न्याणियूं ॼायूं ऐं 2 पुट ॼावा, हिकु तय्यब ॿियो ताहिर, अब्दुल्लाह बिन नालो आहे। हबीब करीम जे आशिक़ जे रुॻी तारीख़ वेही बयान कदरात हली वेंदी। उन ख़दीजतुल कुबरा मदीने वारे सां साथ ॾिनो, नींहं निभायो हबीबन करीमन जो। उन ख़दीजतुल कुबरा सां निकाह थियो त 10 मुहर्रम जे तारीख़। सुभान अल्लाह। आशिक़ तू सुभान अल्लाह। परे कोन्हे को महजूब थी करे माजूम वेहबो कोन को, न को मुंहिंजे अपने जी ॻाल्हि, न को तव्हांजी ॻाल्हि आहे मदीने वारनि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॾाढा चओ, ज़ोर सां चओ, प्यार सां चओ। सुभान अल्लाह। इहा आहे 10 मुहर्रम। केॾी अज़मत वारो ॾींहुं आहे, केतिरी तारीख़ इन जी मां बयान करे सघां तव्हांजे अॻियां। मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ो, सुहिणे नबी जे मुहबत वारो। मूं ॻोठ वारनि खे चयो, बाबा मानी पोइ कजो, कन दोस्तनि दिलि हई पर कन दिलि झली। हाणे छा साहिब हिकिड़ो मोट ईंदुसि, चवंदो साईं यानी या अली तव्हां दिलि झली आहे, वेही रहियो। अव्वल त तहीं वेही पंहिंजूं दिलियूं, पंहिंजूं झोलियूं सुहिणे हुसैन जे फैज़ ऐं बरक़त सां भरियो। करबला जे शहीदनि जा रूह अव्हां खे ॾिसनि पिया, अव्हां ॾे मुतवज्जि आहिनि, अव्हां ते महिरबानियूं कंदा। अल्लाह ताला उन्हनि खे अजीब ज़िंदगी अता फरमाई आहे। पोइ ॿियो बि इंशाअल्लाह ताला लंगर बाहियो बि थी वेंदो। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मतीयो, भला हिननि तारीख़ुनि में छा करणु खपे? जाॻो पिया, सम्झो पिया। मां पंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधायां तव्हांखे, मूंखे मदीने वारे मिठियूं हदीसूं तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि। मुंहिंजे दिल भर हबीब छा फरमायो? दुरूद राजा पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब। नबी करीम जी घरवारी आहे, अमीर उमर जी न्याणी आहे, मिठे मोहम्मद जी प्यारी कुंवारा, हज़रत उम्मुल मोमिन सय्यदा हफ्सा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी, मुंहिंजे दिल भर नबी फरमायो त मुंहिंजा सुहिणा नबी 4 हेॾ ॿुधो 4 कम न छॾींदा। 4 ओ वरी 4। अरे मुंहिंजे हिन कुर्सी खे पेर घणा, रब हयाती ॾी तुंहिंजी कमीस जूं कुंडूं घणियूं, अल्लाह वॾी हयाती बख़्शी घर जूं कुंडूं घणियूं अथई, खट जा पेर घणा अथई, मेंह जा थण घणा आहिनि, हिकिड़ो रखो कटो न, हिकिड़े खटल हिकिड़ो पेर ॾी सुनो, चईन जे अंग ते चिड़ छो। अल्लाह ताला दुनिया जा तरफ़ बि 4 रखिया। अल्लाह ताला मुस्तफ़ा करीम खां सवा उल अज़्म पैगंबर बि 4 बनाया। अल्लाह मलाइकनि में वॾा मलाइक बि 4 बनाया। मोहम्मद घोट जा प्यारा और खुलफा राशिदीन पहरा बि 4 बनाया। चिड़ जी ॻाल्हि ई कान्हे का। इंसान जे वजूद में बाह, मिट्टी, पाणी, हवा अंसर बि 4 आहिनि। अल्लाह जे वलीअ जा मशहूर तरीक़ा नक्शबंदी, कादरी, चिश्ती, सोहरवर्दी। साईं गौसुल आलम कहिड़े सिलसिले जो आहे? सोहरवर्दी। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। राजा त चओ सुभान अल्लाह।
ख़ुदा तव्हांखे वरी वरी मदीनो नसीब करे। आमीन। क़बूल आहे। राज़ी आहियो? जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। दिलरबा जी दर अचो अचो। ॾोही को बि केतिरो हुजे, गजीअ समुंड जे तिरो हुजे। ॾोही को बि केतिरो हुजे, गजीअ समुंड जे तिरो हुजे। थी न मायूस उनखे चो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। दिलरबा जी दर अचो अचो। जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। ॾाढा न चाहिए। सुभान अल्लाह। दुश्मननि जलाई रंजवा, थोरड़ा सुनी बिगंजवा। दुश्मननि जलाई रंजवा, थोरड़ा सुनी बिगंजवा। ॿुधो, दुश्मननि जलाई रंजवा, थोरड़ा सुनी बिगंजवा। चओ सुननि खे मुड़ुस थी मचो, चओ सुननि खे, चओ सुननि खे, चओ सुननि खे मुड़ुस थी मचो। मुस्तफ़ा जी दर अचो अचो। दिलरबा जी दर अचो अचो। जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। वॾो शेर आहे पर यादि पूरो कोन्हे, थोरी नाले वारे में सुना। शहर मुस्तफ़ा जो शानदार, ॾिस एतिरी सया ठार। भत कोन कयां, कार्ड कोन ॾियां, सिक जो सॻु 500 बि गॾिजी न त सिक ई रही वञे। न वरी वरी छा आहे, वरी वरी ख़ुदा जो नसीब। चवंदा मौली साहब मदीने में ॼण कराची मोटे वेठे। शुक्र आहे रब जो, मां कुझु कोन आहियां, उते अर्ज़ु करे न वरी सॾे वठंदो, वरी सॾे वठंदो। जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। हिते थो कचल क़ल्ब साफ़ थिए, हिते थो हर गुनाह माफ़ थिए। वाह मुंहिंजा महबूब जो दर। बीड़ियूं, सुल्फियूं, नशा, टीवियूं, ॿार मिलंदी घर मां सम्झां थो, सभु छॾे कोशिश कर रुपयो रुपयो करे गॾु कर त मदीने हला। हिते थो कचल क़ल्ब साफ़ थिए, हिते थो हर गुनाह माफ़ थिए। आ हुकुम क़ुरान जो सचो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। दिलरबा जी दर अचो अचो। जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। इश्क जी शमा परे पई, वाग भाग ते वरे पई। सुभान अल्लाह। हाँ, लंडन जा दौरा कॾे त नकियूं औरतूं मिलंदियूं, मदीने मिलंदे मिट्टी भी रहमत की रहमत। सुभान अल्लाह। इश्क जी शमा परे पई, वाग भाग ते वरे पई। थी पतंग घिड़ी अंदर पचो, मुस्तफ़ा जे दर अचो अचो। थी पतंग घिड़ी अंदर पचो, मुस्तफ़ा जे दर अचो अचो। जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जे दर अचो अचो। दिलरबा जे दर अचो अचो। दुरूद पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। ॿियो वसीलो फाह कानया, रब नसीबी राह कानया। सुभान अल्लाह। कुरान ॾिसो, वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, ज़ुल्म कयो अथनि, गुनाह कया अथनि, तुंहिंजे दर ते अचनि, हबीब तो वटि अचनि।
ईंदा त मां रब बख़्शे छॾींदोमां। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ ॿियो वसीलो बाह कान या रब दसी बि राह कान नीह में आशिको नचो मुस्तफ़ा जे दर अचो अचो नीह में आशिको नचो दिल रबा जे दर अचो अचो जे घुरो अज़ाब खां बचो मुस्तफ़ा जे दर सूर सभ सलो